त दोस्तों अॼु असां वटि जेके ट्रांसलेशन जे लाइ लफ़्ज़ आहिनि उहो हिकिड़ो आहे ईअं जीअं, ॿियो आहे एतिरो जेतिरो। त लफ़्ज़ ईअं जीअं एतिरो जेतिरो इन ॿिन्ही लफ़्ज़नि जी इंग्लिश में ट्रांसलेशन जे लाइ लफ़्ज़ जेको यूज़ थींदो आहे उहो थींदो आहे सो एज़। यानी अहिड़े क़िस्म जा जेके बि सेंटेंसिस हूंदा आहिनि उहे ॿिनि हिसनि में विरायल हूंदा आहिनि। पहिरें जुमिले में मोस्टली जेको यूज़ थींदो आहे उहो थींदो आहे सो, ऐं जॾहिं त ॿिए जुमिले में मोस्टली जेको ईंदो आहे उहो ईंदो आहे एज़। असां ॿ टे ट्रांसलेशन्स कयूं था। मिसाल तौरु माधुरी वाक़ई सुहिणी आहे जीअं रामकिशन चए थो। माधुरी वाक़ई सुहिणी आहे जीअं रामकिशन चए थो। त इन जुमिले जी इंग्लिश में ट्रांसलेशन थींदी माधुरी इज़ सो ब्यूटीफुल एज़ रामकिशन सेज़, जीअं रामकिशन चए थो। असां ॿियो हिकिड़ो सेंटेंस जी ट्रांसलेशन कयूं था। प्रिया एतिरी मगरूर न आहे जीअं कौशल्या चए थी। प्रिया इज़न्ट सो प्राउड एज़ कौशल्या सेज़। आउं एतिरो अमीर न आहियां जेतिरो तूं सम्झी थो। आई एम नॉट सो रिच एज़ यू थिंक। हू एतिरो महिरबान न आहे जीअं उन जो बाबा हो। ही इज़ नॉट सो काइंड एज़ हिज फादर वॉज। ही एतिरो काइंड या महिरबान न आहे जेतिरो इन जो बाबा साईं